अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त मामा यूसुफ यूट्यूब में तव्हांखे भली कार कयूं था। अॼु तव्हांखे मां ॿुधाईंदुमि त वॾो गोश्त जी भाॼी सिंपल तरीक़े सां कीअं पचाई वञे थी। सभु खां पहिरियों तव्हां मुंहिंजो चैनल मामा यूसुफ यूट्यूब चैनल सब्सक्राइब कंदा। सभु खां पहिरियों मैं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अस्सलाम वालेकुम दोस्तों। मामा यूसुफ यूट्यूब चैनल में तव्हांखे भली कार चऊं था। अॼु तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त वॾे गोश्त जी भाॼी तमामु बहितरीन हूंदी आहे, सिहत लाइ बि बहितर हूंदी आहे। ऐं हिन खे तव्हां पाण जिथे बि रहो था, तव्हांजी फैमिली न आहे, मौजूदु न आहे, तव्हां हिन खे आसानी तरीक़े सां सुठी ऐं टेस्टी पचाए सघो था। इन जे लाइ मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त वॾे गोश्त जी भाॼी जी कढ़ाई पचाइण जे लाइ सिंपल कढ़ाई माना घरेलू कढ़ाई, जंहिंखे माना सुठे नमूने सां असां 4, 5, 7, 8 दोस्त वेही करे इंजॉय करे खाई सघूं था ऐं पाण पचाए सघूं था। सभु खां पहिरियों तव्हांजी महिरबानी थींदी मुंहिंजो चैनल मामा यूसुफ सब्सक्राइब कंदा, तव्हांजो मां शुक्रगुज़ार रहंदुमि। अचो त तव्हांखे मां ॿुधायां त वॾे गोश्त जी कढ़ाई कीअं पचाए सघूं था असां। जी दोस्तों, हीअ तव्हां ॾिसो, सभु खां पहिरियों ई तव्हां हिकु बहितरीनु कसाई वटि वञी करे तव्हां पंहिंजे गोश्त जी चॉइस कयो। तव्हां ख़्यालु कयो त अॼुकल्ह मार्केट में माना बीमार ढोर या मोयल ढोर जो बि जेको आहे गोश्त फ़रोख़्त कयो वञे थो। इन जे लाइ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, सुठे गोश्त जी निशानी इहा आहे त गोश्त ॻाढ़ो हूंदो आहे, जेको गोश्त पीलो या हेॾो हूंदो आहे या उन ते ईअं पित नुमा जीअं गर्मी जा दाणा निकिरंदा आहिनि, उहो उनजे चमड़ी ते तव्हांखे या गोश्त में या हॾे में किथे बि नज़र अचनि, उहो गोश्त तव्हांखे बिल्कुलु न वठिणो आहे। हीअ तव्हांजे साम्हूं तक़रीबन 3 पा गोश्त पियल आहे। हीअ तव्हां ॾिसंदा हलो। हाणे तव्हांखे ॿुधायां त हिन 3 पा गोश्त खे सभु खां पहिरियों ई असां छा करिणो आहे। अचो त तव्हांखे ॿुधायां दोस्तो। जीअं त तव्हांजे साम्हूं गोश्त खे हिकु असां हांडी में विझी करे उन में कुझु पाणी विझी करे हिन खे उॿारो ॾींदासीं, जीअं हिन में रत वग़ैरह जरासीम वग़ैरह या कुझु बि अहिड़ो बदबू वग़ैरह हिन मां निकिरी वेंदी। अचो त हिन खे पाणी में असां उॿारो ॾियरायूं। जीअं त दोस्तो, उॿारे ॾियण सां गॾु ई गोश्त खे ईअं घुमाईंदा रहो। हीअ असां पाणी में माना तक़रीबन अधु कलाक खनि हिन खे पाणी में उॿारो ॾिनो आहे। माना बूटी हथ में खणी करे चेक कई आहे, माना सफ़ा नरम थी वई आहे। अचो त हाणे तव्हांखे ॿुधायां त छा करिणो आहे। दोस्तो, जीअं त तव्हांखे इन शइ जे लाइ कुझु शयुनि जी ज़रूरत पवंदी। अचो मां तव्हांखे ॿुधायां त कहिड़ी कहिड़ी शइ जी ज़रूरत। जीअं त 3 पा गोश्त जे लाइ घटि में घटि असांखे 1 पाव बसरनि जी ज़रूरत पवंदी। ज़रूरत मुताबिक़ तव्हां धाणा बि कटे वठो। वधीक गोश्त खे टेस्टी कराइण जे लाइ तव्हां मार्केट जो सुठो में सुठो मसालो परचेज़ कयो। मसलन अचार गोश्त, कढ़ाई गोश्त, तव्हां ज़रूरत मुताबिक़ जेको तव्हांजो पसंदीदा मसालो आहे उहो तव्हां परचेज़ कयो। दोस्तो, तव्हांखे इहो करिणो आहे त मार्केट मां तक़रीबन 1 पा ॾही बि ख़रीद करणी पवंदी तव्हांखे। 1 पा खनि टमाटा सुठे नमूने सां धोई करे कटे करे तव्हांखे रखणा आहिनि। दोस्तो, जीअं त टाइम जी किल्लत ऐं बचत जे करे मां कुझु शयूं कटे रखी छॾियूं आहिनि। हीअ आहे पंहिंजो अदरक ऐं थूम। दोस्तो, टाइम जी किल्लत जे करे ही अदरक ऐं थूम मूं कटे रखी आहे। हीअ तव्हां ॾिसी सघो था। हीअ अदरक ऐं थूम हिमाम दस्ते में, चाहे लोहे वारो हुजे चाहे काठी वारो हुजे, उनखे असां सुठे नमूने कुटे साफ़ सुथरो करे बि रखी छॾियो आहे। गोश्त जी भाॼी खे उनजो कलर सही नमूने बीहारण जे करे ही ज़रूरत मुताबिक़ 1 चमचो हेड जो बि रखी छॾियो आहे। दोस्तो, ज़रूरत मुताबिक़ ही तव्हां ॾिसी सघो था, असां सुका धाणा बि रखी छॾिया आहिनि। सभु खां पहिरियों दोस्तो, तव्हां कंहिं परेशानी खे मुंहुं ॾियण लाइ या तव्हां हेॾे होॾे भॼण हिकु जाइ ते वेहण खां पहिरियों असांखे बहितर रहंदो त असां समूरी शयुनि खे हिकु जाइ ते गॾु करे रखी छॾूं। जीअं हिकु जाइ ते हर शइ मौजूदु हूंदी त जेॾी महिल जीअं असांखे शइ जी ज़रूरत पए उन खे ओॾी महिल असां खणी करे उन में विझूं। दोस्तो, हाणे असां गैस चालू कयो। तव्हां पहिरियों सुठी देगड़ी खणी करे उन में साफ़ सुथरो तव्हां तेल विझो, तव्हांजी मर्ज़ी, गिहु विझो, तव्हांजी मर्ज़ी। हीअ तक़रीबन 1 पा घी आहे।
ही थोड़ो टाको ॾियण खां पोइ हिन में असां बसर विझी रहिया आहियूं। ही तव्हां ॾिसी रहिया आहियो। हाणे बसर एतिरे ताईं असां इन में हल्की बाहि असां ॾेई छॾी आहे। ही बसर माना गोल्डन ब्राउन थी वेंदा, एतिरे ताईं असां हिननि खे पचाईंदा। तव्हां ॾिसी रहिया आहियो ही हल्की आंच ते बसर जेतिरे ताईं बॉइल थियनि या पंहिंजो गोल्डन थियनि एतिरे ताईं हल्को हल्को चिमचे सां असांखे हिनखे घुमाईंदा रहंदासीं जीअं सड़ी न वञनि। तव्हां जेको अदरक ऐं थूम असां कटे रखी हुईसीं, हाणे अदरक ऐं थूम में छा करिणो आहे असांखे त थोरो ज़रड़ो खनि असांखे इन में पाणी विझिणो आहे। तव्हां ॾिसो पंहिंजो बसर जेके आहिनि गोल्डन थी विया आहिनि, इन में अदरक ऐं थूम मां विझी छॾियो आहे। हिनखे हाणे आहिस्ता आहिस्ता सुठे तरीक़े सां असां घुमाईंदासीं। असां टमाटा विझी रहिया आहियूं, तक़रीबन 1 पाव टमाटा। असां जेके तक़रीबन 1 पाव टमाटा कटे रखिया हुयासीं, हाणे असां इन में उहे टमाटा विझी छॾिया आहिनि। हीअ असां इन में हेठि जेकी ज़ाइक़े मुताबिक़ जॾहिं ही बसर ऐं असां ही टमाटनि खे असां सुठे नमूने घुमाईंदा बि रहंदासीं ऐं फेटींदा बि रहंदासीं जी माने मसालो सफ़ा मिक्स थी करे नॉर्मल थी वञे। जी दोस्तो, ही असां जेके टमाटर वग़ैरह बसर जेके शयूं असां विधियूंसीं मिक्स कयूंसीं, ही बिल्कुलु पेस्ट थी चुकियूं आहिनि। हाणे हिननि में असां जेको पंहिंजो गोश्त उॿारे रखियो होसीं उहो गोश्त विझंदासीं। हीउ ॾिसो, हिन खे आहिस्ता आहिस्ता गोश्त खे विझी वरी असांखे कंहिं चिमचे सां आहिस्ता आहिस्ता हिननि खे घुमाइणो आहे। आहिस्ता आहिस्ता हिन खे घुमाईंदा रहो। हीउ ॾिसो पंहिंजो मज़ेदार वॾो गोश्त। असल में हक़ीक़त इहा हूंदी आहे त हीउ गोश्त कटाइण जो बि फ़न हूंदो आहे। हाणे हीउ ॾिसो असां इन में पंहिंजो गरम मसाला, साबित मसाला, कमाल पटर बि हिकु बहितरीनु शइ आहे। अक्सर माण्हू कुझु न विझंदा आहिनि पर असांखे घुरिजे त विझूं, छो त इन कमाल पटर विझण जे सां इन में टेस्ट बि वधी वेंदी आहे। हीउ तमामु माण्हू पसंदि करनि था। हाणे इन में असां हीउ सुकल दाणो जेको असां पेस्ट करे रखियो होसीं या पीसे रखियो होसीं उहो हिन में असां विझूं था। जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो, माशाल्लाह माशाल्लाह तमामु बहितरीनु ज़ाइक़ेदार गोश्त पंहिंजो पची रहियो आहे। हाणे हिन मसाले में कुझु टाइम लाइ तक़रीबन 5 मिंट असां हिन खे भोज ॾींदासीं। भोज ॾियण खां पोइ वरी हिन में असां पंहिंजो जेके शयूं विझणियूं आहिनि वरी तव्हांखे ॿुधायूं था। भोज बि ॾींदा रहो, घुमाईंदा बि रहो। अक्सर छा आहे त बाहि जी टेम्परेचर वधीक हुजण सबबु जेको आहे देॻड़ी खे तरो बि लॻी वेंदो आहे, इन जे लाइ हिन खे असां घुमाईंदा बि रहंदासीं। दोस्तो, हीउ छा आहे त वॾो गोश्त आहे, हिन में थोरो असां ज़रे भर पाणी बि विधो आहे। पाणी विझण खां पोइ जेतिरे ताईं इन पाणी जे मथां तव्हांखे गिहु नज़र अचे एतिरे ताईं हिन खे पचण ॾियो। तक़रीबन जीअं गोश्त असांजो सुठे नमूने मसाला बि हुन में मिक्स थी वञनि, इन जे लाइ घटि में घटि असां हिन खे 5 मिंट रखंदासीं बाहि ते। छाजे लाइ त वॾो गोश्त थोरो नंढे गोश्त खां मज़बूत थिए थो, इन जे लाइ बहितर आहे त हीउ 10 मिंट खनि असांजो गोश्त जीअं बॉइल थी वठे या उॿरी वठे, मसाला वग़ैरह गोश्त सही नमूने मिक्स थी वञे। माशाल्लाह हीउ असांजो गोश्त तक़रीबन तयारु थी चुको आहे। तव्हां हीउ ॾिसी सघो था त हीउ पंहिंजो पाणी में तक़रीबन पाणी बि हिन जो खजी वियो आहे। हाणे हिन में असां जेकी ॿियूं शयूं हाणे विझण वारा आहियूं। हा, हाणे असां हिन में ज़ाइक़े जे लाइ ॾही विझंदासीं। जेके असां ॾही पहिरां रखी हुईसीं, हीअ ॾही हिन में विझूं था। ॾही विझण खां पोइ हाणे असां हिन खे घुमाईंदासीं। असल में छा आहे त ॾही बि पंहिंजो पाणी ॾींदी आहे, इन जे लाइ हाणे असां कुझु टाइम लाइ वरी इन खे ढक ॾेई रखंदासीं। जीअं कुझु पाणी बुलबुला तव्हां ॾिसो था, हिन जो मक़सदु उहो आहे त पाणी आहे माना जेको हिन जो गिहु आहे उहो रस जे मथां जंहिं महिल हिन में तेल या गिहु तव्हां विझो था उहो रस जे मथां अची वञे, उन तां अंदाज़ो हणो त असांजी गोश्त बि तयारु थी वियो आहे
ऐं असांजी रस बि कंप्लीट थी वई आहे। दोस्तो इन में ज़ाइके जे लाइ असां हाणे कटियल थूम धाणा इहे असां मिक्स कंदासीं। हाणे इन खे असां घुमाईंदासीं। हीअ असांजो गोश्त तयारु थी चुको आहे। इन खे कुझु पल लाइ असां पचाए करे असांजो हीउ गोश्त तयारु थी वियो आहे, बिल्कुलु तयारु थी वियो आहे। हाणे असां इन खे कुझु सेकंड पचाए करे बसि पंहिंजे असां महिमाननि खे पेश करण लाइ असांजो गोश्त तयारु थी चुको आहे। पोइ ही हिकिड़ी नंढड़ी कोशिशि हुई अव्हां ताईं मैसेज पहुचायो त वॾो गोश्त कीअं तयारु थी सघे थो। वधीक हिन में घणी कोताहियूं में थी हूंदियूं। बहरहाल वफ़ादार जेको मुखो तयारु थी सघियो अव्हां जे साम्हूं ही मां तयारु करे बिल्कुलु रखियो आहे। ही हाणे इंशाअल्लाह पंहिंजे दोस्तनि जे लाइ मुंहिंजे तरफ़ां गोश्त वॾो तयारु थी चुको आहे। इंशाअल्लाह हिन जो ज़ाइको, हिन जी लज़त मुंहिंजे दोस्तनि खे बिल्कुलु पसंदि ईंदी। अव्हां सभिनी जी महिरबानी। अव्हां उमेद आहे त मुंहिंजो चैनल सब्सक्राइब ज़रूरु कंदा। महिरबानी।